बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों, अज जिनसन खां हटी करे जेका तव्हांखे आउं मेन ॻाल्हि ॿुधाइणु चाहियां पियो त जिथे किथे माना मूंखे फ़ोनूं अचनि थियूं, कॉलूं मुख़्तलिफ़ जॻह था अचनि पियूं दोस्तनि जूं, आबादगारनि जूं, त गुलाबी सुंडी खे कीअं मारिजे। त अॼु तव्हांखे जेका आउं मेन ॻाल्हि ॿुधायां थो त गुलाबी सुंडी जेका आहे सा कीअं मारिजे, कीअं हूंदी आहे। जेके बि दोस्त आहिनि उहे पंहिंजी ॿनी जी फील्ड कनि ऐं उहा फील्ड उन में ॾिसनि जेके बि गुल माधाणी नमा हुजनि। हाँ ही जैं फील्ड में बीठो आहियां उन में को माधाणी वारो गुल तो कोन मौजूदु आहे, पर माधाणी ने मां मथां बंदि थी वेंदा आहिनि त इन में अंदरि जेको आहे सो पिंक मौजूदु हूंदो आहे। गुलाबी सुंडी जेका अंडा लाहींदी आहे हिन ते, उहो इन में अंदरि ॿचो अची वेंदो आहे। त हाणे चवण जो मक़सदु आहे त गुलाबी सुंडी कंट्रोल कोन पई थिए। गुलाबी सुंडी जेकॾहिं हिन गोगड़े में एंटर थी वञे त पोइ उनखे कंट्रोल करणु इंतिहाई मुश्किल आहे। दुनिया जी कहिड़ी बि दवा हणंदो कोन कंदी। त हाणे कुझु चंद तदाबीरूं आहिनि। पहिरियों त इहो ॻाल्हि आहे त तव्हां जेको आहे सो ट्रैप्स लॻायो, कैप्सूल लॻायो, त जीअं उन में जेके उन में जिनसी फंदा जंहिंखे पाण सिंधी में चवंदा आहियूं, त उन में तव्हांजा गुलाबी जा जेके परवाना आहिनि उहे उन में अची वेंदा। उहे अहिड़े तरीक़े सां तव्हांजो हिकिड़ो कंट्रोल थींदो आहे या मॉनिटरिंग थींदी रहंदी आहे तव्हांजी ॿनी में केतिरी जेका आहे गुलाबी सुंडी अची चुकी आहे। ऐं गुलाबी सुंडी अक्सर करे चांडो की रातिनि में ईंदी आहे। उन करे इन जो बहितरीनु जेको कंट्रोल आहे उहो हाणे जेको मेन कंट्रोल त केमिकल कंट्रोल कीअं कजे। छो जो माण्हू जेके आहिनि से उनखे जेके पंहिंजा बायोलॉजिकल कंट्रोल आहिनि उन्हनि ते कोन था वञनि। सभु को आबादगार चए थो त ज़हर हणी हिनखे ख़तमु कयां। त ज़हर कहिड़ो ऐं मौसर आहे कीअं हणिजे, त उनजे लाइ सभ खां बहितरीनु जेको आहे सो तव्हांखे आउं ॿुधाए छॾियां त मार्केट में तव्हांखे मिलंदो स्पाइनेटोरियम ज़हर। त इहो मुख़्तलिफ़ कंपनियुनि थी सघे हुजे या न हुजे, मूंखे एतिरे इल्म में न आहे। बाक़ी इहो अरेस्टा कंपनी जेका आहे, अरेस्टा लाइफ साइंस, उन्हनि जो हिकिड़ो प्रोडक्ट आहे रेडियंट जे नाले सां, जंहिंमें स्पाइनेटोरियम ज़हर आहे। इहो ज़हर ख़ासि तौर ते असां जेके आबादगार आहियूं थ्रिप्स लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। थ्रिप्स लाइ उनजो डोज़ फ़क़ति 60 ml आहे। जेकर 60 ml तव्हां हणंदो त तव्हांजी ॿनीअ में 20 खां 25 ॾींहं ताणी थ्रिप्स कत ई कोन ईंदो। थ्रिप्स जे लाइ हणखण प्रोडक्ट आहे। पर जेकर इन प्रोडक्ट खे असां हलाए वञूं 120 ml ते, 120 ml ते हणण खां पोइ ख़बर छा थींदो, उन सां छा थींदो त जेका बि गुलाबी सुंडी तव्हांजे ॿनी में हूंदी, अमेरिकन हूंदी, लश्करी हूंदी ऐं उन खां सवाइ ॿियो स्पॉटेड वग़ैरह, पर अछी मख जेका आहे उन जा बि जेके वॾी अडल्ट खे छॾे बाक़ी उन जा बच्चा ऐं बेदा उनखे बि ख़तमु करे छॾींदी आहे। हीअ ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे। हिन जे ॿूटे ते कंहिं बि क़िस्म जो स्ट्रेस कोन्हे। जेकॾहिं तव्हां हिकिड़ी बाल्टी खणी पाणी जी उन में सॼी इहा बोतल जेका आहे 120 ml जी उहा उन में हारे छॾियो ऐं उन खां पोइ पाणी सां उहा बाल्टी भरे हीउ ॿूटो जेको आहे उन में अंदरि उनखे गोतो खाराए तव्हां हथु कढंदव त इहो ॿूटो अहिड़ो ई अहिड़ो बीठो हूंदो। छो जो हीउ ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे ऐं हिन जो कंहिं बि क़िस्म जो फ़सुल ते स्ट्रेस न आहे। अगरि का ॿी कंहिं बि क़िस्म जी दवा खणी तव्हां बाल्टी में विझी सॼी शीशी विझी उन में जेकर तव्हां टुॿी हणाईंदो त इहो ख़तमु थी वेंदो, ॿूटो ई ख़तमु थी वेंदो। अच्छा, नंबर ॿी ॻाल्हि आहे त इन खां पोइ जॾहिं असां अचूं था त इन खे जेकर 120 ml ते रेडियंट खे लॻाईंदासीं त थ्रिप्स सां गॾोगॾु तव्हांजा सभई कीड़ा जेके बि आहिनि गुलाबी समेत ऐं उन खां सवाइ अछी मख मां बि जान छुटी वेंदी। पर हाणे वरी अचूं था त उन खां पोइ नेक्स्ट स्प्रे कहिड़ो कजे त गुलाबी खे मारिजे। उनजे लाइ बहितरीनु प्रोडक्ट तव्हांखे ॿुधायूं त मार्केट में तव्हांखे मिलंदो गामासालोथ्रीन। इहो बि अरेस्टा कंपनी वटि आहे प्रोक्सिस जे नाले सां। जेकॾहिं तव्हां उनखे इस्तेमालु कंदो ऐं हीअ न्यू केमिस्ट्री आहे ऐं 5 नसुल केमिस्ट्री, 5 ज़हर आहे, जंहिंजो डोज़ फ़क़ति 180 खां 130 ml पर एकड़ आहे। जेकॾहिं तव्हां इनखे लॻाईंदो त उनजो बि हिकिड़ो लेयर ठही पवंदो हिन गोगड़े जे मथां ऐं इनशा ताला पिंक न ईंदो। अच्छा, उन खां पोइ जेको सेकेंड स्प्रे कयो उहो तव्हां हलिया वञो ताल स्टार ते। 8 ॾींहं जेको स्प्रे रिपीट कयो त उहो ताल स्टार ते वरी 8 ॾींहं जेको स्पीड तव्हां रिपीट कयो त पोइ उन में तव्हां ॿी का डेल्टा ट्राई हणी सघो था। उन खां बहितरु रहंदो तव्हां कोराजिन इस्तेमालु कयो त बहितरु रहंदो। पर अहिड़े तरीक़े सां ज़हरनि जी वार फेर 8 ॾींहं कंदो त पोइ तव्हांजे ॿनीअ में गुलाबी सुंडी कतई कोन ईंदी। पर इहो को बि आबादगार न सोचे त आउं 100% कंट्रोल कंदुसि। 100% कंट्रोल करे बि कोन थो। जेकर 100% कंट्रोल कंदो त वण जो फ़सुलु तबाह थींदो। उन करे हिनखे मैनेज कयो वेंदो आहे त घटि में घटि हिन जो प्रेशर ॿनी ते हुजे ऐं अहिड़े तरीक़े सां जेके दवाऊं आहिनि बाक़ी एसीफिट या ॿी अहिड़े क़िस्म जी ज़हर उन्हनि खां बचा कयो पंहिंजे पाण खे, त पंहिंजो फ़सुलु न विञायो। वॾी महिरबानी आबादगार साथियो।